बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये मुख्तसर अरसे में 200 खां वधीक घर आहिनि जिनखे आबाद कयो आहे ऐं हिन असांजे तरह थाणे बुला खान ऐं कोहिस्तान जंहिंमें सिहत तालीम पाणी ऐं अदब जे हवाले सां कमु करे पंहिंजो पाण खे मल्हायो आहे। हीअ हिकु ख़ालिस समाजी तंज़ीम है जंहिंजे बुनियाद ते कोहिस्तान जा वासी हुन शख्सियत के कोहिस्तान जो ईदी करे सघनि था। मां उस्ताद बुखारी जे इन शेर सां छो त उस्ताद बुखारी जो क़रीबन दादू जाम शोरो ठठो इहो ई तरह आहे जंहिंमें असांजे उस्ताद बुखारी असांजी ॿोलीअ खे जीआरियो आहे ऐं ही लम्हा आहिनि दुआ जा ऐं उन शख्सियत खे ॿुधण जा ऐं सब्र सुकून सां ॿुधण जा जंहिं एॾो शानदार अॼु काज ते मुनक़िद कयो आहे। उस्ताद बुखारी जिन शेर सां गुफ़्तगू जी दावा कींदुसि त जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो क़ौम जीआरे वो जीअंदो रहंदो, जो आम उजारे वो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे जो सिंध संवारे वो जीअंदो रहंदो। अबा जी मुसलसल ताड़ियुनि में असांजे चेयरमैन जनाब शेख अब्दुल्ला बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं तव्हां सभिनी सामीन जो घोटनि जो उनजे वारिसनि अज़ीज़नि क़रीबनि जो मौज़ूज़ महिमान जो इदारनि जो कराची खां कई आयल दोस्तनि जो ॿिया परे परे खां दोस्त घोटगी खां बि आया दादू खां बि आया मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सहाफ़ी बुज़ुर्ग उलमा असांजे दोस्त महिरबान इन सभिनी जो इंतहाई शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजा प्यारा भाइरो कोहिस्तान वासियो, ये खुशी ये प्रोग्राम ये महफ़िल ये सिलसिलो तव्हांजे दुआनि जो तव्हांजे मोहब्बतनि जो तव्हांजे ख़ुलूस ऐं जज़्बनि जो नतीजो आहे। हिते जिन दोस्तनि स्टेज ते अची हिन नाचीज़ ग़रीब जे बारे में मोहब्बत ऐं शफ़क़त जो इज़हार कयो ऐं के अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जिन ते आउं ख़ुदि शर्मिंदो आहियां ऐं कुझु बि न आहियां। जेकी कुझु आयो सभु तव्हां ई आहियो। तव्हांजे सचाई मोहब्बत जो ई इहो नतीजो आहे, तव्हांजो हुस्न ज़न आहे, तव्हांजे दिल दिमाग़ जी कुशादगी ऐं फ़राख़ दिली आहे जो तव्हां मान ॾियो था, इज़त ॾियो था, हुनखे अफ़ज़ाई कयो था। बहरहाल साईं हिते जिन बुज़ुर्गनि ॻाल्हायो साईं मौलाना अहमद अली अब्बासी साहब जो त मवाइज़ हसना हो तफ़सीली, ॿियनि उलमाउनि जो साईं मौलाना सैफ़ुल्लाह लगारी साहब, साईं अली हसन साहब लगारी साहब दादू वारा, ॿिया असांजा मौजूद महिमान साईं जावेद अख्तर साहब, अख्तर जाफ़री साहब, सईद बाक़री साहब, साईं कमर कोहिस्तानी तमामु ख़ूबसूरत शेर पेश कयो। साईं सैयद सज्जाद हैदर शाह साहब पंहिंजा ख़्याल वंडिया तव्हां सां। ॿिया जेतिरा बि महिरबान स्टेज ते आया ADF जा मरकज़ी सदर मोहम्मद हसीन कासकरी साहब, ॿिया बुज़ुर्ग महिमान जिन गुफ़्तगू कई साईं असांजो मिठड़े आवाज़ जो मालिक साईं नसीर मिर्ज़ा साहब, सभिनी जूं ॻाल्हियूं तमामु सुठियूं। दोस्तो हिन दुनिया सॼे जो जेको तत्व आहे, जेको मक़सदु आहे उहो ख़ुलूस आहे, मोहबत आहे, सचाई आहे। उहा जेकॾहिं इंसान जी ज़िंदगी जो सोण बणिजी वञे, मक़सदु बणिजी वञे त पोइ सभु कम सवला थी पवंदा आहिनि। हेॾा वॾा प्रोग्राम रखणु असां जहिड़े कमज़ोर इंसाननि खां का एतिरी आसान ॻाल्हि कोन्हे, पर इहा अल्लाह ताला जी भलाई आहे, तव्हांजे ख़ुलूस ऐं सचाई जी बरकत आहे। अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन तव्हांजी पंहिंजी समाजी ॻोठाणी तंज़ीम आहे, तव्हांजे दुआनि सां तव्हांजे मोहब्बतनि सां हली रही आहे। कोहिस्तान में इज्तिमाही शादी जो प्रोग्राम कीअं शुरू थियो, इन जो कारण कहिड़ो बणियो। हिकिड़ी डॉक्टरनि जी टीम मूं सां गॾु किन मोहल्लनि जे विज़िट ते हुई, मरीज़नि जे ख़िदमत ते हुई त हिकिड़ी वॾड़ी वीचारी कुराड़ी कंहिं मोहल्ले जे अंदरि हुननि जा कपिड़ा बि लीड़ूं हुआ, तमामु ग़रीबी हाल में हुई, तमामु अबोजन ऐं अड़ियनि वारा हाल हुआ हुनजा। डॉक्टर साहब हुन खां पुछो, कराची जो डॉक्टर हो, मेमन बिरादरी जो, अमा ही पूरो थियो आहे ऐं जो कोई बच्चो न आहे संभालण वारो, त हुन वीचारी जे अखियुनि मां लुड़क वही पिया। अमा
चवण लगी त पुट बच्चो मुंहिंजी तॾहिं संभाल रखे जॾहिं मुंहिंजो को वर हुजे त बच्चो थिए, बिना वर जे त बच्चो कोन थींदो आहे। त उनजी उमिरि 50 खां बि अवर हुई। डॉक्टर साहब पुछो अम्मा छो वर न थियो? इहो त ज़िंदगी जो हिस्सो आहे, ज़िंदगी मुकमल थींदी आहे हिन सां, ज़िंदगीअ जी अज़मत वधंदी आहे हिन सां, या त ढल आहे माण्हुनि जे लाइ वॾो हिकिड़ो अलाह जो निज़ाम ठाहियलु आहे जोड़ा जोड़ा करे। अमर चवण लॻी अबा असां त अटे लटे जे लाइ, गभ जे लाइ, लोले जे लाइ लाचार आहियूं। इन्हनि हालतुनि में इहे ख़ुशियूं, इहे प्रोग्राम, इहे सिलसिला कीअं थींदा? पोइ उन डॉक्टर साहब जे दिलि में इहा हिकिड़ी जज़्बे जी सूरत पैदा थी त शेख साहब तव्हां अहिड़ियूं के ख़ुशियूं कयो जो ग़रीबनि खे मान मिले, अहिड़ियूं महफ़िलूं थियनि, हुन में असांजा वॾा नंढा, अमीर ग़रीब, बुज़ुर्ग नेक सालिह सभु अची मिली मिर्च थियनि ऐं सभिनी जे साण करे हिकिड़ी का पुररौनक पुरखुलूस का तक़रीब थिए जंहिंमें इज्तिमाही दुआऊं थियनि ऐं घोट सभु गॾिजी वेहनि, ख़ुशियूं मल्हाइजनि, के ख़ूबसूरत मौक़ा थियनि। बसि पोइ उन्हनि जे उन मुख़लिसाना हिकिड़े कोशिश जो इहो नतीजो आहे जो हीउ चोथों प्रोग्राम आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जी महिरबानी सां इहो सिलसिलो अञा बि इंशाअल्लाह जारी रहंदो। बहरहाल तव्हां जिन दोस्तनि खे इन ॻाल्हि जो अंदाज़ो आहे त अहिड़ा करण मामला केतिरा मुश्किलात मां माण्हू खे गुज़री थो पार करणो पए, सभु को सम्झी सघे थो। अल्लाह ताला जा शुक्रगुज़ार आहियां जंहिं रब हीअ तौफ़ीक़ ॾिनी। हिन में मूं हर चीज़ खां बि कई औणायूं थियूं आहिनि, हिन में कोताहियूं थियूं हूंदियूं बेशक। जंहिं जज़्बे सां, जंहिं मंज़िल सां तव्हांजो आदर भाव करणु घुरिजे